Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान कराची यात्रा लाइ इस्लामाबाद खां रवानो। शहर जे मुख़्तलिफ़ मनसूबनि लाइ 802 अरब रुपयनि जे कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान जे ऐलान जा इम्कान। कराची जे दौरे दौरान वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान गवर्नर सिंध इमरान इस्माइल सूदो, पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि सां मुलाक़ातूं कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां बि मुलाक़ात जा इम्कान। वज़ीर-ए-आज़म हाउस जे तर्जुमान शहबाज़ गिल जे चवणु आहे त हू कराची खे माफ़िया खां छुटकारो ॾियारण लाइ वञी रहिया आहिनि। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान कराची जे ख़ूबसूरती ऐं रोशनियुनि खे ॿीहर बहाल कंदो। इलेक्शन कमीशन सिंध में वॾे पैमाने ते बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद जावेद ख़ान ऐं जॉइंट सूबाई इलेक्शन कमिश्नर मोहम्मद फरीद आफरीदी खे इस्लामाबाद सेक्रेटेरिएट बदली करण जा नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन सेक्रेटेरिएट जो एडिशनल डायरेक्टर एजाज़ अनवर, इलेक्शन कमिश्नर सिंध मुक़रर, सजावल जो डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर अब्दुल कादिर ॾियाम शोरो बदली ऐं ॾियाम शोरो डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ख़ालिद हुसैन खे सजावल में मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। सिंध सरकार मकानी इदारनि जे सेक्रेटरी इफ्तिखार शालवाणी खे कराची जो एडमिनिस्ट्रेटर बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी तस्दीक़। संदसि चवणु आहे त इफ्तिखार शालवाणी जे एडमिनिस्ट्रेटर तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन अॼु जारी कयो वेंदो। इफ्तिखार शालवाणी कमिश्नर कराची बि रही चुको आहे। गड़ी खैरो भरिसां सिम शाख के 3 मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा बदिजी न सघिया। आपाशी अमलो सिम नाले खे ॻोठ रेहान ख़ान वटि 70 फुट ऐं ॻोठ उमीद अली जोणी जो वटि 100 फुट जा लॻल 2 घारा ॿधण में नाकाम। पाणी भरपासे क़ाइमु 7 ॻोठनि में दाख़िल। सवें ख़ानदान पाणी जे घेरे में अची विया। इंतिज़ामिया ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ के बि उपाउ न वरिता। ॻोठाणनि जो गड़ी खैरो शहदाद कोट रोड ते मुज़ाहिरे बाद धरणो। ॻोठाणनि दाहियो आहे त घारनि जो पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि हू केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आपाशी खाते ऐं इंतिज़ामिया मुतासिरनि खे निंधड़को छॾे ॾिनो आहे। सिंधु दरिया में पाणीअ जे चाड़ बाद काज़ी अहमद जे कचे वारनि इलाइक़नि पीर नूर शाह, दरिया ख़ान ऐं हमज़ो जतोई में पाणी दाख़िल। सवें एकड़नि ते पोखियल फसल ऐं केतिरा ई घर पाणी हेठि। आपाशी खाते लाखाट बंद ते एमरजेंसी लागू करे छॾी। अमले जूं मोकलूं रद्द। कचे में फाथल ख़ानदाननि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जी हिदायतुनि बावजूदि इंतिज़ामिया हरकत में न आई। दरियाई पाणीअ में चाड़ बाद कंडियारो भरिसां बखरी बचाव बंद ते बि दबाव वधी वियो। पाणी बंद खे पाइण लॻो। आपाशी अमले तरफ़ां बंद खे मज़बूत करण लाइ ॻरी मशीनरी तलब। सिंधूअ जे पाणी कचे जे ॻोठ आदम जो बिंडो ऐं माही भाण में दाख़िल थी वियो। ॻोठाणा घर ख़ाली करे लॾ पलाण करण ते मजबूर। वोण, ग्वार, जूअर ऐं ॿियो फसल बि पाणी हेठि अची वियो। आबादकारनि जा मथे ते हथ। काछे में नई गाज ऐं बरसात जी तबाहकारियुनि खे 3 हफ़्तनि खां वधीक अरसो गुज़रण बावजूदि रस्ता बहाल न थिया। काछे जे 200 खां वधीक ॻोठनि जो जोही शहर सां ज़मीनी राब्तो काटा। इंतिज़ामिया जोही गोरख रोड बि बहाल करण में नाकाम। बोर्ड जे हानियनि खे मुंहुं ॾींदड़ हज़ारे काछे वासी राशन ऐं पीअण जे पाणी सूदो तिबी सहूलियतुनि लाइ दरबदर। जोही छिनी रोड बहाल न थियण सबबि काछे वासी बिटे अज़ाब खे मुंहुं ॾियण लॻा। छिनी वासियुनि बासननि तरफ़ां ग़ैर क़ानूनी तौरु टैक्स उगाइण जो इंकशाफ़ कंदे चयो आहे त इंतिज़ामिया ऐं बासरनि जी मिली भगत सां ॿेड़ी ज़रिए सफ़र करण जो टैक्स वरितो पियो वञे। पैसा न ॾींदड़ ॻोठाणनि खे सफ़र करण खां रोकियो वेंदो आहे। सिंधड़ी जे हिंगोनूर शहर जो बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि जो खिपरो मीरपुर ख़ासि रोड ते धरणो। पीपल्स पार्टी जा मक़ामी अॻवान बि हुकूमती इदारनि जी नाअहली ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। धरणे दौरान मचल माण्हुनि जो टायरनि खे बाहियूं। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरियूं ई गाॾियूं बीठी वयूं।
सिंध सरकार सिंधु दरिया में वॾी ॿोॾि जे इम्कान खे रद्द करे छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त सिंधु दरिया में वॾी न पर विचोले दर्जे जी ॿोॾि जा इम्कान आहिनि। गुडू बैराज वटि 5 लख, सखर बैराज ते 4.5 ऐं कोटड़ी बैराज वटि 4 लख क्यूसेक पाणीअ जा वहकिरा हूंदा। मौसमियात खाते ऐं फ्लड फॉरकास्टिंग डिवीज़न 8 सेप्टेम्बर खां गुड्डू ऐं सखर बैराज वटि वॾी ॿोॾि जो अलर्ट जारी कंदे चयो आहे त ॿिन्ही बैराजिस वटि सिंधु दरिया मां 5 लख खां वधीक पाणी गुज़रण जा इम्कान आहिनि। 8 ऐं 9 सेप्टेम्बर ते गुड्डू बैराज, 9 ऐं 10 सेप्टेम्बर खां सखर बैराज वटां वॾी ॿोॾि जा वहकिरा गुज़रंदा। सिंधु दरिया ते एमरजेंसी लागू, दरिया जे बंदनि जा 48 हंध ख़तरनाक करार। आपाशी खाते सिंधु दरिया जे बंदनि जे 18 जायुनि खे इंतिहाई हसास ऐं 18 हंधनि खे हसास करार ॾेई छॾियो। आपाशी खाते मूजिबि गुड्डू बैराज जी रेंज में बंदनि जा 6 ऐं सखर बैराज रीजन जी राइट बैंक ते बंदनि जा 18 हंध ख़तरनाक ॼणाया विया। सखर बैराज रीजन जे लेफ्ट बैंक में बंदनि जा 9 हंध हसास करार। कराची वासियुनि लाइ बिजली वधीक महांगी करण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक बिजली जे अघनि में ₹1.54 वाध लाइ नेपरा खे दरख़्वास्त ॾेई छॾी। 16 सेप्टेम्बर ते दरख़्वास्त ॿुधणी कई वेंदी। के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि लाइ ECC 2 ॾींहं अॻु ई बिजली 9 पैसा महांगी करण जी मंज़ूरी ॾिनी हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में बिजली जा अघ वधाइण वारो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो करे छॾियो। ऐं अमरीकी औरत सिंथिया रिची वीज़ा में वाद वारी दरख़्वास्त रद्द थियण ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। दरख़्वास्त में सिंथिया रिची इस्तदा कई आहे त अदालत घरू खाते खे वर्क या बिज़नेस वीज़ा में वाद जो हुकुम ॾे। दरख़्वास्त में घरू खाते खे धुर बणायो वियो। वफ़ाक़ी घरू खाते सिंथिया रिची जी वीज़ा में वाद वारी दरख़्वास्त रद्द कंदे खेसि 15 ॾींहंनि अंदरि पाकिस्तान छॾण जो हुकुम ॾिनो।